ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 73 अध्याय जे आखिरी भाग ऐं 74 अध्याय में ॾिठो त भगवान श्री श्याम सुंदर जी कृपा सां सब राजाऊं खुशीअ सां पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया वञनि था ऐं उन खां पोइ श्याम सुंदर भीमसेन ऐं अर्जुन हस्तिनापुर ऐं इंद्रप्रस्थ जे वेझो अची पंहिंजा पंहिंजा शंख वॼाए पंहिंजी जीत जो पैगाम ॿुधाइनि था। तंहिं बाद राजा युधिष्ठिर उन्हनि सभिनी खे पंहिंजे महलात ॾांहुं वठी अचनि था ऐं तंहिं बाद श्री श्याम सुंदर जी ॾाढे ई प्रेम सां स्तुति कनि था ऐं माता कुंती पिणु श्री श्याम सुंदर जा थोरा ॻाइण लॻनि थियूं। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 74 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं माता कुंती इहे ॻाल्हियूं करे रही हुई तॾहिं भीमसेन खिली पंहिंजी माता खे चयो त हे माता, तव्हां कूड़ी वॾाई श्याम सुंदर जी छो था करियो? जरासंध खे त मूं मारियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर चयो त हे माता, भीमसेन सच थो चवे, पर मूं उनखे रुगो इशारे सां ॾेखारियो हो त जरासंध खे ॿिन्ही टंगनि खां चीरे मार। उन तजवीज़ सां हू मारियो वियो। इहो ॿुधी युधिष्ठिर ऐं ॿिया सभु जेके उते वेठा हुआ से सभु खिलण लॻा। जॾहिं यज्ञ रचना जूं तयारियूं थियूं तॾहिं 7 दीपनि ऐं 9 खंडनि जा चंद्रवंशी ऐं सूर्यवंशी राजाऊं पंहिंजनि पंहिंजनि स्त्रियुनि ऐं कुटुंब समेत रतन ऐं रुपया वग़ैरह खणी बेटा ॾियण वास्ते हस्तिनापुर जे वेझो इंद्रप्रस्थ में आया। तॾहिं राजा युधिष्ठिर उन्हनि खां पैसा वठी ॾाढे ई आदर भाव करे उन्हनि खे रहण वास्ते आस्थान ॾिना। उन्हनि सभिनी राजाउनि मां जेके राजाऊं जरासंध जी क़ैद मां छुटी आया हुआ तिन वधीक महिनत यज्ञ जे कमनि करण में वरिती। सभिनी कोठायल राजाउनि श्याम सुंदर ऐं रुक्मणी ऐं ॿियनि पटराणियुनि जो दर्शन ॾाढे प्रेम सां करे नेणनि जो फल पातो। नकुल खे मोकिलियो वियो जो वञी भीष्म पितामह, दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि खे पाण वटि बाइज़त वठी अचे। मां यानी के सुखदेव, वेदव्यास, नारद मुनि, कश्यप, वशिष्ठ मुनि, वामदेव, उत्तरारकेश्वर, परशुराम, धूम्र रखेश्वर, भारद्वाज, च्यवन, खंडर, मैत्री ऐं ॿिया केतिरा ई रखेश्वर, ब्रह्मा जी, महादेव जी, इंद्र, गंधर्व, किन्नर, मच्छ, लोकपाल ऐं ॿिया सभु देवताऊं ऐं महात्माऊं पंहिंजनि पंहिंजनि स्त्रियुनि समेत राजा युधिष्ठिर जे यज्ञ में श्री कृष्ण वेंकटनाथ जे दर्शन करण वास्ते आया। उन्हनि त्रिभुवन पतिअ जो दर्शन करे पंहिंजो पंहिंजो जन्म सफलो कयो। राजा युधिष्ठिर
देवताउनि ऐं रखेश्वरनि जी विधीअ सां पूजा करे उन्हनि खे जराऊ सिंघासन ते विहारियो। उन्हनि खां सवाइ ॿिया बि केतिरा बेशुमार माण्हू चई वर्णनि जा ऐं देश देश जा उते आया हुआ, जिन जो बि आदर सत्कार वॾी इज़त सां कयो वियो। श्याम सुंदर जी आज्ञा मूजिबि यज्ञ जो सभु को कमु राजाउनि खे विराए ॾिनो वियो। जॾहिं यज्ञ करण जो मुहूर्त आयो, तॾहिं द्वारिका नाथ खिली राजा युधिष्ठिर खे चयो त तव्हीं हाणे यज्ञ करण वास्ते वियो त मां ऐं अर्जुन वग़ैरह बाक़ी ईंदड़नि जो आदर सत्कार पाणे ई कंदासीं। इहो ॿुधी राजा युधिष्ठिर सभु कपिड़ा लाहे नई धोती करे चङे लगन में सोन जे हर सां पंहिंजनि हथनि सां यज्ञ करण जे वास्ते ज़मीन तयारु कई। यज्ञ जो सभु सामान सोननि बर्तननि में घुराहे रखेश्वरनि वटि रखियो। जॾहिं ब्राह्मण वेदी रखेश्वर अगन कुंड ठाहे वेदनि जा मंत्र पढ़ण लॻा ऐं जंहिं वक़्तु राजा युधिष्ठिर उन्हनि जी आज्ञा मूजिबि द्रौपदीअ सां पलू पले ॿधी यज्ञशाला में आयो, आसन ते वेही अगन कुंड में आहुति विझण लॻो, तंहिं वक़्तु देवताउनि वेंकटनाथ जी आज्ञा मूजिबि पंहिंजो पंहिंजो हथ फेराहे यज्ञ जो भाॻ वरितो। राजा युधिष्ठिर सभिनी ब्राह्मणनि जे हथ में सोन जो पूरणो हवन करण वास्ते ॾिनो। यज्ञ जा सभई बर्तन जे सोन जा हुआ से ॾिसी राजा हिन ऐं ॿियनि सभिनी हाज़िर माण्हुनि अजब में पइजी चयो त ॾिसो, राजा एतिरा रुपया किथां आंदा आहिनि जो हेॾो वॾो उत्सव कयो आहे। पर उन्हनि मां के ज्ञानी बि हुआ, तिन सम्झायनि त जिते जो सहायक पाण लक्ष्मीपति कृष्ण चंद्र आहे, तंहिंखे कहिड़ी चीज़ जी कमी हूंदी। जा ॻाल्हि राजा युधिष्ठिर ॿुधी मुर्की श्याम सुंदर खे चयो त हे प्रभु, हू सच चई रहिया आहिनि। तव्हां जी दया सां ही सभु कारज पूरा थियनि था। राजा युधिष्ठिर जे यज्ञ चङी तरह समाप्त थियो ऐं सभई राजाऊं ऐं गंधर्व वग़ैरह राजा युधिष्ठिर जे बाग जी वॾाई करण लॻा ऐं नगारा नौबतूं वॼण लॻियूं, फूलनि जी वर्खा थियण लॻी। तॾहिं राजा युधिष्ठिर भीष्म पितामह ऐं ॿियनि चत्रधारी राजाउनि खां जे उते वेठा हुआ पुछियो त महिरबानी करे ॿुधायो त पहिरीं पूजा कंहिंजी कजे। इहा ॻाल्हि ॿुधी अञा कंहिं बि जवाबु न ॾिनो हो त सहदेव राजा जरासंध जे पुटु उथी बि राजा युधिष्ठिर खे वेनती करे चयो त महाराज, तव्हां ॼाणी वाणी छो था पुछो? श्री कृष्ण त्रिभुवन पतिअ खां सवाइ ॿियो केरु पूजण योग्य आहे जंहिंजी पूजा कजे। श्याम सुंदर सॼे जगत जे उत्पत्ति पालन ऐं नास करण वारो आहे। फ़क़ति पृथ्वीअ जे बार लाहिण ऐं अधर्मियुनि खे मारण वास्ते हिन पंहिंजी इच्छा सां अवतार वरितो आहे। तंहिं करे उनखे ई अगन रूप ऐं योग्य पुरुष ॼाणणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 74 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।